ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 12 अध्याय जे 4 भाग में ॾिठो त जॾहिं श्री कृष्ण भगवान पंहिंजे संगतियन समेत वन में वञी खेॾण लॻनि था ऐं गायूं चारीनि था, तॾहिं अगासुर कंस जो मोकिलियल राक्षस उते अची हिकिड़े वॾे अजगर जो रूप धारण करे वेही रहे थो। पंहिंजो वात खोले वेहण सबबा उन जो मोह ॼण त हिकु गुफ़ा पई लॻी, जंहिंजे अंदरि वञण खां श्री कृष्ण भगवान पंहिंजे साथियुनि खे मना कयो, लेकिन हुननि हिकु बि न ॿुधी ऐं अंदरि हलिया विया। अंदरि वञनि त हुन राक्षस पंहिंजी साछ खे सभिनी खे ॻई छॾियो, जंहिं करे श्री कृष्ण भगवान पाण बि उन जे अंदरि पंहिंजी मर्ज़ीअ सां वियो ऐं पंहिंजो जिस्म वॾो करे उन जो पेट चीरे ॿाहिरि निकिरी आयो। सभई चओ जय श्री हरि। चो तरफ़ श्री कृष्ण भगवान जी जय जयकार थियण लॻी। उते श्री सुखदेव जी ॿुधाइनि था त इन राक्षस जे मरण जो समाचार गोकुल वासियनि खे, जेके हाणे अची गोवर्धन पर्वत जे भरिसां रहण लॻा हुआ, तिन खे ख़बर न हुई। हाणे उन ॻाल्हि जो सबबु श्री सुखदेव जी स्वामी अॼु पाण खे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 13 अध्याय में ॿुधाईंदा, जंहिंजो नालो आहे ग्वाल बालन ऐं सभिनी वछरनि खे ब्रह्मा जी जो चोराए वञणु। श्री सुखदेव जी स्वामी चवण लॻा, हे राजा परीक्षित, तूं वॾो भाग्यवान आहीं, छो त परमेश्वर जी कथा ॿुधण में तुंहिंजी प्रीत हर रोज़ वधंदी पई वञे। अगासुर जे मरण खां पोइ श्री कृष्ण ग्वाल बालन खे चयो त जमुना जे किनारे ते ही अजगर जो बुत चङो पियो लॻे, जो मथस चढ़ी पाण सभु रांदि करियूं था ऐं वछरनि खे चरंदे ॾिसण जो घणो सुख थिए थो। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो, हे राजा, उन्हनि ग्वाल बालन जे बाग जी वॾाई करण जी कंहिंखे सुमर्थी आहे। उन्हनि जो राति ॾींहुं खाइण पीअण उथण वेहण श्री कृष्ण भगवान सां गॾु हूंदो हो। सभई वणनि जी छांव में वेही पंहिंजो पंहिंजो बदन वेंकटनाथ खे छुवाईंदा हुआ। एॾी पदवी ब्रह्मा ऐं ॿियनि देवताउनि खे बि मिलणु ॾाढी कठिन आहे। ग्वाल बालन जो इहो सुख ॾिसी देवताउनि बि रेस थे कयो। प्यारा भक्तों, जॾहिं श्री कृष्ण भगवान अगासुर खे मारियो, तॾहिं ग्वाल बालन विछड़नि समेत जमुना ते अची स्नानु कयो ऐं श्री कृष्ण वण हेठां बि मुरली वॼाए ग्वाल बालन खे चयो त ए भाई, ही चङो निर्मल आस्थान आहे, हिते वेही अची रोटी खाओ। इहो ॿुधी सभई ग्वाल बाल उते वेही रहिया। पोइ सभिनी ग्वाल बालन डाख जा पन आणे उन्हनि में पंहिंजो पंहिंजो खाधो विधो। विच में श्री श्याम सुंदर ऐं संदसि चो तरफ़ ग्वाल बाल खाइण वेठा। भोजन करण वक़्तु अवल जॾहिं श्री श्याम सुंदर बंसुरी कमर में विझी लकिड़ खे बगल में रखी गिरा खणी वात में विधो, तंहिं खां पोइ सभु ग्वाल बाल भोजन करण लॻा। उन वक़्तु मुरली मनोहर मुकुट पीतांबर बनमाला ऐं लकिड़ो तमामु सुहिणो थिए लॻो। घणा ई क़िस्मनि जा भोजन साॼे हथ सां पाण खाई खाॿे हथ सां सभिनी ग्वाल बालन खे खाराइण लॻो। ग्वाल बालन जे पननि तां उन्हनि जो जूठो बि खणी पाण खाधाई थे।
ऐं ताम जी खटाई ऐं मिठाईअ जो सवादु पाण में चई अहिड़ो आनंद करे रहिया हुआ जंहिंजो हाल बयानु करे नथो सघिजे। ग्वाल बालन में वेही माखन प्रभु ब्रिजनाथ मखण रोटी हथ रखी खाए सभिनी साथ। ऐं उन मंडलीअ में श्री कृष्ण चंद्रमा वांगुरु ऐं ॿिया सभु ग्वाल बाल तारनि वांगिया सोभिया ॾेई रहिया हुआ। उन वक़्तु सभई देवताऊं पंहिंजनि पंहिंजनि विमाननि ते चढ़ी ही सुख ॾिसी पाण में चवण लॻा त इन्हनि ग्वाल बालनि जो वॾो भाॻु आहे जिन खे सचिदानंद पार ब्रह्म परमेश्वर पंहिंजो जूठो थो खाराए ऐं पाण बि उन्हनि जो जूठो खाए थो। अहिड़ो सुख असांखे ख्वाब में बि नथो मिली सघे। कंहिं देवता ब्रह्मा खे वञी चयो त हे महाराज, असांखे वॾो शक आहे त असां यज्ञ में घणी जुगतीअ सां भोॼन ठाहे परमेश्वर खे भोग लॻायूं था, तॾहिं बि वेंकटनाथ जल्दी उहो भोग क़बूल नथो करे ऐं तव्हीं जंहिं श्री कृष्ण खे पार ब्रह्म परमेश्वर जो अवतार चयो था सो त ग्वाल बालनि जो जूठो खयों वेठो खाए। उन करे असांखे तव्हांजे चवण ते एतबार नथो थिए। एतिरो ॿुधी परमेश्वर जी माया सां ब्रह्मा जीअ खे बि संसो पैदा थियो। तॾहिं ब्रह्मा चयो त मां हाणे ग्वाल बाल ऐं वछड़ा चोराए उन जो आज़मूदो वञी थो वठां। जेकॾहिं हू पार ब्रह्म परमेश्वर जो अवतार हूंदो त पंहिंजी माया सां ॿिया वछड़ा ऐं ग्वाल बाल ठाहींदो। ईअं चई ब्रह्मा वृंदावन में अची चरंदड़ वछड़नि खे चोराए वञी ब्रह्मलोक में रखियो। पोइ जॾहिं ग्वाल बालनि वछड़नि खे न ॾिठो तॾहिं श्याम सुंदर खे चयाऊं त असां वेठे खाधो ऐं हींअर त वछड़ा ॾिसण में ई नथा अचनि ऐं ख़बर न आहे चरंदे चरंदे केॾां हलिया विया। हाणे छा करणु घुरिजे? इहो ॿुधी श्री कृष्ण भॻवानु चवणु लॻो, ए भाई, तव्हीं फ़िकर न करियो, मां वञी वछड़नि खे गॾु करे आणियां थो। ईअं चई श्री कृष्ण भॻवानु वछड़ा ॻोल्हणु हलियो वियो। जॾहिं वन में वञी वछड़नि खे न ॾिठाई तॾहिं पार ब्रह्म परमेश्वर अंतर्यामी सम्झियो त मुंहिंजे आज़मूदे वठण वास्ते ब्रह्मा सभु खेल रचियो आहे। ईअं ॼाणी ब्रह्मा जे सिंसे मिटाइण वास्ते पंहिंजी माया सां उन ई रंग ऐं रूप जा ओतिरा ई ॿिया वछड़ा बणाए उते वठी आयो ऐं वरी जॾहिं उन दरख़्त जे हेठां जिते ग्वाल बालनि खे छॾे वियो हो उते पहुतो तॾहिं वरी ग्वाल बालनि खे उते न ॾिसी पंहिंजी महिमा सां सम्झियाई त उन्हनि खे बि ब्रह्मा ब्रह्मलोक ॾांहुं वठी वियो आहे। ईअं सम्झी श्री कृष्ण मन में चयो त जेकॾहिं सभु ग्वाल बाल पंहिंजे पंहिंजे घर न वेंदा त उन्हनि जा पीउ माउ दुखी थींदा। इहो सोचे श्री कृष्ण पंहिंजी माया सां ओतिरा ई ग्वाल बाल उन रंग रूप ऐं चाल चलत वारा ठाहिया। जॾहिं सांझीअ जो श्याम सुंदर उन्हनि ग्वाल बालनि ऐं वछड़नि जे पंहिंजी माया सां ठाहिया हुआई उन्हनि सां गॾु अची खिलंदो ॻाईंदो वृंदावन में पहुतो तॾहिं सभई ग्वाल बाल ऐं वछड़ा पंहिंजे पंहिंजे घर विया। वछड़नि पंहिंजी माताउनि जो खीरु पीतो ऐं ग्वाल बालनि खे संदन माताउनि सनानु वग़ैरह करायो। कंहिंखे बि इहो भेद मालूम थी की न सघियो त को वछड़ा ऐं ग्वाल बाल चोराइजी विया आहिनि। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 13 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।